निकाह के भी बका कोने। चौथो निकाह थींदो आहे दीनदारी दी। तमा उन औरत सां निकाह कया जेका दीनदार हुजे, कुरान पाक जी हाफ़िज़ानी हुजे, 5 वक्त जी नमाज वारी हुजे, अल्लाह जे ज़िक्र वारी हुजे, ऐं कुंवार भी इहे ई सोच रखे त मां उन घोट सां निकाह कया जेको चेहरो हुज़ूर जे सुन्नत सां सजायो बीठो। इन निकाह के सोने मोहम्मद भी मुबारक ॾिनी आहे। इन निकाह के वही जिब्राइल भी मुबारक ॾिनी आहे। ऐं इन निकाह के अल्लाह जी ज़ात भी बरकत वारो निकाह कोठियो। इहे अज़ीम निकाह आहिनि। अल्हम्दुलिल्लाह हिते अचण खां पोइ ॿुधण में आयो के दोस्त असांजा घोट हेके कोतराश जे इलाइक़े जा, के थाना बूला खान जा, के औरख जे इलाइक़े बलोचिस्तान जे साइड जा, बहरहाल जिन जो भी निकाह आहे मां धणी कर दुआ हाँ अल्लाह ताला हिननि जे जोड़ीअ खे सलामत रखे। सोने अलीअ खे मुंहिंजे नबीअ फरमायो, अली मां मोहम्मद थो चवां त दुनिया में 3 कम तकड़ में कया। अबा घणा कम? 3 कम अली तकड़ में कया। साईं ये कहिड़ा कम आहिनि? पाण फरमायूं अली पहिरियों कम इहो तकड़ में कजाए, सोना अली जे नमाज़ जो टाइम थिए त वक्त ते नमाज़ पढ़जाए। जे हिकिड़ी नमाज़ ज़ुहर वई असर निकिरी वेंदी, असर वई त मग़रिब निकिरी वेंदी, मग़रिब वई त इशा निकिरी वेंदी। अली पहिरियों कम इहो कजाए जे टिम ते मुनादी आज़ान के इलज़ चए अल्लाह अकबर अल्लाह अकबर। ॾाढे सुभान अल्लाह चओ। जेके निकाह जे इन अज़ीम मजलिस में शरीक थिया हो तव्हां खे इंशाअल्लाह खाली न मोटाईंदासीं। अवाला मानीअ जो इंतज़ाम भी आहे। सुभान अल्लाह चओ। ए अली नमाज जो टाइम थे यकदम नमाज पढ़जा। अली 2 नंबर में जे जनाज़ो तैयार आहे त यकदम मुकाम पहुंचाए जा। अली 3 नंबर में न्याणी बलूगत खे पहुंचे त यकदम उन जो निकाह कराए जा। अली जे जनाज़ो घर में रखल हूंदो, बदबू घर बणिजी वेंदो। न्याणी जे घर में बालग वेठल हूंदी त मुआशिरे में वॾी ख़ुआरी थींदी। ईअं आहे जा कोन्हे? हा साईं। इन लाइ मुंहिंजे हुज़ूर खे 4 न्याणियूं हुयूं। अम्मा खदीजतुल कुबरा मां, बीबी ज़ैनब रसूलुल्लाह जी वॾी न्याणी जेका मुंहिंजे नबी अबुल आस खे पढ़ाई। ॿी न्याणी हज़रत बीबी रुकैया उस्मान ज़ुन्नूरैन खे पढ़ायो। जॾहिं बीबी रुकैया वफ़ात करे वई, उस्मान गनी हुज़ूर ॾे रोंदो आयो, चवे तो मुंहिंजा जानब नबी अहांजी न्याणी रुकैया वफ़ात करे वई। पाण फरमायो उस्मान ग़लती न कर। मां मोहम्मद अरबीअ जे 3 नंबर न्याणी उम्मे कलसूम वेठल। उस्मान या मां पंहिंजी न्याणी तो उस्मान जे निकाह में थो ॾियां। वरी 4 नंबर न्याणी अदा हिनखे चओ पाणी प्यारे। ॾाढे सुभान अल्लाह त चओ। भला जेतिरा वेठा हो अल्हम्दुलिल्लाह आवाज़ सुभान अल्लाह जो एतिरो त कढो। हिन मोटियाणीअ जे इलाइक़े ताईं त आवाज़ तव्हांजो वञे त वाकई शादी जे तकरीब में मुजाहिद वेठल आहे। ॾाढे सुभान अल्लाह त चओ। साईं जी 4 नंबर न्याणी अम्मा फातिमत ज़हरा जेके मुंहिंजो नबी फरमाईंदो हो, फातिमा तूं मां मोहम्मद अरबीअ जे जिगर जो टुकड़ो आहे। उहा अम्मा फातिमा
साईं घरुश में ईंदा हुआ अम्मा फातिमा के नल मुबारक ते चुमियूं ॾींदा हुआ पाण फरमायूं फातिमा अल्लाह ताला वॾो तुंहिंजो मक़ाम रखियो आहे वॾो तुंहिंजो शान रखियो आहे ए फातिमा ॾाढी मां मोहम्मद खे प्यारी हुई पर जे फातिमा मां मोहम्मद जे न्याणियूं विहारिया उम्मत मां नबीअ जा मिसाल ॾेई न्याणियूं विहारींदी अल्लाह मां मोहम्मद अरबिया ही फैसलो कयो आहे जो मां तो फातिमा जो निकाह हैदर अलीअ सां थो कराया सुभान अल्लाह चओ मां मोहम्मद तुंहिंजो निकाह हैदर करार सां थो कराया सोने अलीअ जे निकाह में अम्मा फातिमा ज़हरा जहिड़ी अखबार आई जो सॼी दुनिया जे अंदर लखी घोट वञी पण जन शादियूं कनि हज़ारनि करोड़नि जा वञी निकाह थियनि पर ॾींहं क़यामत जे अंदर दावा आहे असांजी तहिड़ी कंहिंखे कुंवार न मिली जहिड़ी कुंवार सोहे अलीअ खे मिली ॾाढे सुभान अल्लाह नथा चओ सॼी दुनिया जे अंदर अहिड़ो सहुरो ई कंहिंखे न मिलियो जहिड़ो सहुरो चो हैदर करार खे मिलियो उहा अम्मा फातिमा ज़हरा निकाह जे तक़रीब में पंहिंजे न्याणी फातिमा जो निकाह बि सुहिणे मोहम्मद पाण पढ़ियो ॾाढे सुभान अल्लाह चओ अम्मा फातिमा जो निकाह भी सुने मोहम्मद पाण पढ़ियो निकाह जा शाहिद अबू बकर उमर उस्मान गनी हा निकाह अल्लाह जे घर में अदा थियो जो मुझे नबी फरमायो ओ निकाह भी मुबारक जेको अल्लाह जे घर में पढ़जे ओ निकाह भी रहमत जेको अल्लाह जे घर में पढ़जे सुभान अल्लाह चओ जड़ी अम्मा फातिमा सोने अलीअ जे निकाह में आई सोने अलीअ जे घर में अचण खां बाद में अम्मा फातिमा थी के मुंहिंजा सोना अली मां राणी थी तो अलीअ जे दर ते आई हाँ ॾाढे सुभान अल्लाह चओ अम्मा फातिमा उहा अली साईं जी राणी आहे जो जॾहिं अॼु असां वटि थोरो उबतो दौर आहे पर अम्मा फातिमा जॾहिं पढ़णजी अली उल मुर्तज़ा जे घर में आई अम्मा फातिमा पंहिंजे मुड़ुस जे घर में अचण खां अॻु कदम मुबारक रखी जेको पहिरियों अमल कयो अल्लाह जे क़ुरान जो ख़त्म पूरो कयईं मुड़ुस जे घर में ॿियो कमु इहो कई जो बरकात नफ़िल पढ़ी टियों कमु इहो कई जो अम्मा फातिमा ज़हरा रोज़ो रखियो जॾहिं माइरूं अम्मा फातिमा ज़हरा जहिड़ियूं हूंदियूं ऐं वालिद हैदर करार जहिड़ा हूंदा नानू सोने मोहम्मद जहिड़ो हूंदो त बच्चा हसन हुसैन जहिड़ा ॼमंदा अल्हम्दुलिल्लाह काफ़ी मेहमान के रस अचण वारा आहिनि के पहुची चुका आहिनि उन जे लाइ दोस्त अज़ीज़ो हिन तक़रीब जे अंदरि ऐं 40 घोटनि जे निकाह में अचण जेके बि आया इहो वॾे में वॾो अजर अथव वॾे में वॾो सवाब आहे 40 घोटनि जी तव्हां हिम्मत अफ़ज़ाई कयो 40 घोट पैगंबर जी सुन्नत अदा कनि इहो घोटनि खे अलॻि सवाब कुंवारेतनि खे अलॻि सवाब त हिन महफ़िल रहमत वारीअ में निकाह जे तक़रीब में अचण वारनि खे अलॻि सवाब मिलंदो हे वॾियूं तकलीफ़ आहिनि निकाह जी हे पुरफ़तन दौरा ऐं कोशिश करे अहिड़ियूं निकाह जे सुन्नत खे ज़िंदा कयो मां सलाम थो पेश कयां मौलाना अब्दुल्ला शेख साहब खे अल्हम्दुलिल्लाह हिन कोहिस्तान जे टुकड़े जे अंदरि अल्लाह ताला अहिड़ा कोहनूर हीरा पैदा करे छॾिया आहिनि जो हेसि ताईं अलाए केतिरियूं नियाणियूं जेके पंहिंजे घरनि में हुयूं उहे वञी जुदा जुदा पंहिंजे घर में वञी मुड़ुसनि जूं राणियूं हुयूं उन्हनि जा घर आबाद थी विया अयालियूं औलादियूं थी पयूं अल्हम्दुलिल्लाह हे वॾा अमल अथव अहिड़े दौर में
न्याणी उथारण वॾे में वॾो अमल आहे। अॼु मुंहिंजो नबी ॾाढो रोज़े जे अंदरि ख़ुशि थींदो जंहिं मलाइक मुंहिंजे नबीअ खे अहवाल ॾींदा, ए सोना नबी कोहिस्तान जे धरतीअ ते, ए मुंहिंजा हबीब कोहिस्तान जे धरतीअ ते तुंहिंजे बाणे अब्दुल्ला सुन्नत खे ज़िंदा कयो आहे जो 40 ए मुंहिंजा हबीब तुंहिंजा उम्मती 40 ॼणनि तुंहिंजी सुन्नत अदा कई आहे। ॿुधायो कोहिस्तान वारो बलोचिस्तान वारो अॼु नबी रोज़े में केतिरो ख़ुशि थिए जेके हुज़ूर जी सुन्नत खे अदा कनि। हिकिड़ा वरी चवनि साईं शादियूं कयूं त पोइ ज़ालुनि खे किथां खारायूं। चरिया अल्लाह जो वाइदो अथई, इहे शैतान जा तक आहिनि, इहे शैतान जूं जायूं आहिनि, इहे शैतान जूं वाटूं आहिनि। अल्लाह फरमायो मां अल्लाह वाइदो थो कयां, अव्हां ग़रीब आहियो मिस्कीन आहियो, शादी कंदव त मां अल्लाह वधाई ॾींदोमांव, शादी कंदव त मां अल्लाह बरकत ॾींदोमांव। चरिया जॾहिं तोखे मां अल्लाह खारायां पियो त तुंहिंजे राणीअ खे बि मां खाराईंदुसि। रोज़ कंहिंजे हथ में आहे चयो अल्लाह जे हथ में, रोज़ कंहिंजे हथ में आहे चयो अल्लाह जे हथ में आहे। अल्हम्दुलिल्लाह अॼु निकाह जी सुन्नत खे हिन कोहिस्तान जे धरतीअ ते ख़ुदा जो कसम नाहे राबेल जे गुलनि में एॾी ज़ीनत, नाहे मोतीअ जे गुलनि में एॾी ज़ीनत, नाहे गुलाब जे गुलनि में एॾी ज़ीनत जेॾी अॼु ज़ीनत हिन तक़रीब जे जेके बि तक़रीब जे अंदरि आया हिननि जे चेहरे में अची रही आहे। सुभान अल्लाह। त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो कोशिशि कयो हिन निकाह जे तक़रीबनि ऐं सुन्नत खे ज़िंदा कयो। चयो इंशाअल्लाह ज़िंदा कंदासीं। साईं काॾे वियो साईं अब्दुल्ला? जी साईं। अल्लाह सिंह खां दुआ अल्लाह ताला मूंखे अव्हां खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ जीअं त असांजा मौजूद महिमान असांजे सिंध असेंबली